सामिन मन मुसाफ़िर जे हिन सफ़र में सेप्टेम्बर जे सफ़र खे रवां ऐं दवां रखंदे हसीब रजे रजे पोरियो अलाए तूं किथे जाना जो उनवान सां पेश ख़िज़मत ए कजली अखियुनि जहिड़ी सांवरी महबूबा मुंद जी मटा जा ॾींहं पधरा थी विया आहिनि। इजो ई रोह जूं राणियूं कूंजड़ियूं वॾे वलर सां असांजे लाड़ जे सीने ते महिमान थींदियूं। साहिब एरिया जा मिज़मान पखी दरियानि जा ॿेट वसाईंदा मारी बंदूकुनि खे तेल हणनि पिया ठका ते ठका थींदो। केतिरियूं जोड़ियूं हेल वरी बि शिकार जे शौक़ीननि हथां माॻ कोन मोटंदियूं। छो त मूं महसूसु कयो आहे त मुंद पासो वराए छॾियो आहे। राति जे पोएं पहर में लिंग कांडारा सीउ पंहिंजे अॻु वाट अचण जी ख़बर ॾिए पियो। हाणे बाहुनि जे ॿुर ते माक फुड़ा किरनि था। मींहुं वसी मुंदूं करे विया। मारवड़नि जी भूं साई चादर ओढे छॾी आहे। नीरड़ी विचीअ जे वक़्तु वारनि खे वराका ॾेई ईंदड़ सखियुनि जो चोॿोल तराईअ जे कंधीअ ते मुंहिंजे यादुनि जा एल्बम वरी वराए विधा आहिनि। ऐं वरी बि यादुनि जी ॿेड़ीअ ते बीही माज़ीअ जा किनारा तकियां थो त मुंहिंजी दिलि जे साहिल ते अलाए त केतिरियूं यादूं टकराइजनि थियूं। रूह वारियासीं मिटीअ जी भुरियो पे ऐं सार जे सुरूर में बि लुड़क लाड़ियो विझां। हीअ सेप्टेम्बर जा आख़िरी ॾींहं आहिनि। गर्मी पंहिंजा आख़िरी पसा उस ते खणी पई। लाड़ जूं सारियूं साई चादर ओढे ताज़ी कुंवार जीअं मथे ते सोनो टिको पाए चुकियूं आहिनि। जो ई डांटनि जी ॾे वठि थींदी ॻाइब भेनरूं ॿाहिरनि लाइ मेंदियूं पुसाईंदियूं त माऊं वरी सेजूं सजाईंदियूं। थालीअ जे हल्के आलाप ते ॻिया ॻाए कुंवार परणाए ताड़ियूं वॼाए छेरियूं छमाए लाड़ जूं अलबेलियूं हिन ईंदड़ सियारे खे भलीकार पेश कंदियूं। हिन कतीअ जे ॾींहंनि में अकेलो रहिजी वेंदुसि। इहो आऊं ई हूंदुसि। हे कतीअ जी पुराली राति जहिड़ी ज़िदीली छेगरी छोकिरी हाण जे जल्द अचण जी कंदीअ त आऊं अलाए उलझननि खां बची पवंदुसि। इलाही उलझननि खां बची पवंदुसि।